Where are you going? My one. Huh? तो अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल खुश आहियो। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त रहीम। त यार काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, व्लॉग्स बि कोन अची रहिया ऐं ॿी ॻाल्हि आहे त वाइंट्स बि कान अची रही, ते लाइ हाणे कोशिशि कंदुसि त वीडियोस ॾियण जी। त अॼु जो व्लॉग जे बारे में तव्हांखे ख़बर पइजी वई थी छाजे बारे में आहे। त बेसिकली अॼु हू कज़न सां गॾु वञी रहियो आहे नंगर पार्क थर। अच्छा, सभिनी खां पहिरीं ईद मुबारकूं। ठीकु आहे केरु ठीकु आहे, नंगर पार्क आहे। कोशिशि कंदो तव्हांखे सुठो व्लॉग ठाहे ॾेखारियां। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त लाइक कयो। ऐं अगरि तव्हां सोचियो पिया वञण जो थर या नंगर पार्क, त मोस्ट इम्पोर्टेंट थिंग सभिनि खे ख़बर थी छा आहे त मौसम। अगरि रेनिंग वारो मौसम आहे त हल न अथई, पोइ छा जो मज़ो आहे। ऐं अगरि न आहे त पोइ मतिलबु न आहे। पोइ कोशिशि कंदुसि ऐं ॾिसो तव्हांखे इंशाल्लाह पसंदि ईंदो। ऐं जेको आहे असीं ईंदासीं थर, हींअर टाइम थी रहियो आहे। घणो टाइम थियो? 4 बजे साईं। 4 थी विया? कलाक पोइ हल 4 थी विया। हींअर असीं निकिरण वारा आहियूं ऐं असां गॾु ड्राइवर मौजूदु आहे। ड्राइवर साहब छा चवणो था आहियो? साईं असीं हींअर अलहमदिल्ला ॾाढो तव्हांजे इंतज़ार में वेठा आहियूं। हा साईं महिरबानी। बिल्कुलु गाॾी में अची वियो, तव्हांखे असीं खणी हलंदो त हलूं था। असांजी हिन महिल फुल तयारी आहे, जीअं असां पंहिंजा बैग वग़ैरह हर शइ तयारु करे ॾी आहे। स्कूल लाइ कहिड़ा बेकुर पियो थो साईं हिन सामान पियल आहे। स्कूल असां ॾह मैट्रिक पास कयूं, ॻाल्हि कोन्हे चवणु मुश्किल आहे। मैट्रिक की स्पेलिंग ॿुधायो भाई। आई मैट्रिक मंडे स्टार्ट कयो। वेरी गुड, वेरी गुड। ठीकु आहे, त हलूं था, पोइ वरी मिलूं था। छा त तव्हां सोचींदो त मां ओचितो किथे अची वियुसि, त हीअ आहे नवकोट जो क़िलो। रस्ते में पियो, मूं चयो छो न 2 टे शूट पता वञनि, त हीअ तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। ऐं तव्हां इहो बि सोचे रहिया हूंदो त हीअ रंगीन ॾाॾे रुपये चूज़ा केरु आहिनि। त हीअ मुंहिंजा कज़न सुबुह जो सवेर पहुचण जे करे क़िलो बंदि पियो आहे। हींअर असीं क़िलो खोलाए रहिया आहियूं। हींअर आउं चढ़ी रहियो आहियां क़िले जे मथे, पर हीअ तव्हां किचिरो ॾिसी सघो था। हीअ ग़लती सिर्फ़ु जेके घुमणु अचनि था उन्हनि जी आहे। ऐं जेको आहे मैनेजमेंट जी, त जेके ग़लती गवर्नमेंट जी उहा आहे त बाबा हिनखे मरम्मत नथो कराए वञे। बाक़ी माण्हुनि जी ग़लती इहा आहे त बाबा तव्हां अगरि का शइ खायो पियो था त हुनखे डस्टबिन में विझो। दिस इज़ द सोशल मैसेज। त हींअर असीं क़िलो घुमी वापसी वञी रहिया आहियूं पंहिंजी मंज़िल लाइ। Bro, say hello. How are you? Where are you going, bro? Where are you going? मैं going. Huh? Where are you saying, bro? मैं saying bro. What? What? तो यार हींअर असीं आया आहियूं नाश्तो करणु मठी न यार मिठी। त मिठी जे हिकु होटल ते असां जेको आहे नाश्तो कयो ऐं नाश्ते करण खां पोइ असीं जेको वापसी वेंदासीं नंगर। ऐं हींअर असीं जेको आहे नाश्ते जे इंतज़ार में वेठा आहियूं
नाश्तो अब ऑर्डर छा रहियो आहे ऑर्डर साईं कीमा फ्राई अंडा फ्राई एंड शरबत गिलास इहे बटेटा डिनर ते ऑर्डर असां नाश्तो करणो आहे नाश्तो करणो आहे जी नाश्तो अने रस्तो आयो करे वे दिमाग फिरियो नो नाश्ते में था यार हींअर असीं मौजूदु आहियूं उमर मारवी जे खूह जी उमर मारी त हींअर असीं मौजूदु आहियूं उमर मारी जो खूह ऐं तव्हांखे ॾेखारियो था त उमर मारी जो खूह आहे और तव्हां ॾिठो खूह खूह में पानी भी ॾिठो आहे पानी काफ़ी गहरो पानी अटके थो साईं पर इन टाइम ते असां तव्हांखे इंजॉय असांखे मज़ो अचे जाम मज़ो अचे पियो किसको नहीं है तो कोई आया त काफ़ी कलाकनि खां पोइ जेको आहे असीं पहुची चुका आहियूं नंगा पार्क यानी थर ऐं असीं सभिनि खां पहिरीं वेंदासीं कारूंचर जबल छो त मौसम हींअर थोरो घणो सही आहे इन करे असीं सभिनि खां पहिरीं वेंदासीं कारूंचर जबल त भली करे आया जीअं त हींअर आउं पहुची चुको आहियां जी हा त चवणो मूंखे इहो त मां हींअर पहुची चुको आहियां कारूंचर जबलनि जे विच में ऐं तव्हांखे ॾेखारींदो कारूंचर जबल मौसम हिते काफ़ी सुठो आहे पर बारिश न आहे त इन करे थोरी गर्मी आहे ऐं असांखे काफ़ी मथे अञा वञिणो आहे त तव्हांखे ॾेखारियूं था कारूंचर जबल हलो तो एडी एडी सीढ़ी हाँ चढ़ो इन सीढ़ी है मथा अब टपड़ खे सब स्टेबलाइज ना पर वरी कोशिश तो कंदो स्टेबल थियण जी इवन फिल्मन में मंदिर ये पता चढ़ता कितनी सीढ़ियाँ चल रही है सास बहू वाले ढाबे में हिकिड़ी सभिनि खां इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त बाबा अगरि तव्हां कारूंचर जबल आहियो त तव्हां इहो ज़हन में रखो त असांखे हलणो जाम आहे जी हा त हींअर असीं वञी रहिया आहियूं चश्मे ते जेको पाणी चश्मो असांखे आहे कुझु पींचणो त हीअ लहण में त ॾाढी आसे पई पर जॾहिं तव्हां चढ़ंदव त पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी लो 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 असीं वञी रहिया पाणी जी तलाश में वेचण पर पाणी ॾाढो परते आहे हलणो पवंदो अगरि मौसम सुठो आहे तव्हां ख़ामोशी मतिलबु इंजॉय कंदे कंदे हली सघो था अगरि मौसम ख़राबु आहे त पोइ माना तव्हां देश लॻी वेंदो पर हिते इहो आहे त मौसम झटिकनि ते आहे किस्तुनि ते आहे त
केॾी महिल सिज लिके थो केॾी महिल सिज वञे थो न पहिरीं ॻाल्हि इहा यार तो थकी पिया राणो हुजे हाणे त वण ते ई सुम्ही रहिया त वाट आई कैन डू चलो ॾिसूं था थी सघे मींहुं कयो करे वसी वियो त गाॾियुनि जल पोइ मतिलबु ॿेड़ी ॿुॾी साईं न ॿेड़ी हीअं ॿुॾी आहे अञा वाह काफ़ी परे आहे पाणी थकिजी पियासीं हो साम्हूं किथे आहे पाणी हिते त तमामु घणी चढ़ाई खां पोइ जेको असीं पाणी में पहुची चुका आहियूं इन चश्मे ते ऐं तव्हां इहो सोचे रहिया आहियो त हिन पाणी जो कलर जेको आहे उहो ॻाढ़ो छो आहे त बाबा उहो ॻाढ़ो इन करे आहे त जबलनि जो जेको रंग आहे पथरनि जो उहो ॻाढ़ो आहे जीअणो थो पवे इन करे असां वापसी में चांहि पीती आहे त यार फाइनली हींअर जेको आहे एतिरो व्लॉग उमेदु आहे जेको तव्हांखे पसंदि आयो त काफ़ी थकिजी पियासीं छो कारून जो जबल ते फुल मथां चढ़ी वियासीं त बाबा असल में मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त इहो अॼु जो व्लॉग उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो त लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब न कयो त ज़रूरु कंदा